अब्बा ख्याल था जड्जियूं हाड़ो पैर तिर कई किरी पे मता अम्मा केड़ो मां बिजली जे पोल ते चढ़ो बीठो जो करंट लगदो आ किरी पवंदुमि पोइ बि अब्बा ख्याल सां हाड़ो हाणे जल्दी हली वठ त महिमान ईंदा त मानी कयूं हा जश्न आज़ादी की ख़ुशी में अबे खे चवां अम्मा वो गोश्त पियो हूंदो न ईद वारो उहो चाढ़ अब्बा डबला मां कहिड़ी वॾेरे पूज़ट खान जी धीउ आहे त मां वटि 4 फिरजियूं पयूं हूंदियूं पोइ मां गोश्त लिकाए रखंदमि पोइ महीना वेठी खायां अबे खे चवां ग़रीब वठी वियो वधि में वधि 2 ॾींहं या 3 ॾींहं गोश्त ईद जो हा हे गुंदड़े वारा जो अञा ताईं गोश्त खाइनि था गुंदड़ो चए पियो अञा त असां हिकिड़ो बकर खाधो आहे पाॾो ऐं बकर त अञा फ्रिज में पियो आहे सौ सिधो अब्बा उहे अमीर माण्हू आहिनि असां ग़रीब आहियूं तूं जल्दी हणी वठि सब्ज़ी वठी आ त महिमाननि लाइ चाढ़ियूं 14 अगस्त आहे को न को त ईंदो न महिमान ठीकु आहे मां बसि हणी वठां आख़िरी सोरे थो वठां पोइ वठी थो अचां सामान चाचा दीनू हेरिस अड़ी चाचो तो वीचारो ॾिसी न सघंदो ऐं सजायो त मैं घर खे कुंवार वांगुरु बाक़ाइदे झंडियूं हुयूं त मां हे आवाज़ अचनि था झंडियुनि जा पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद वाह वाह नंढे हूंदे असां बि हणंदा हुआसीं घरनि खे सजाईंदा हुआसीं चाचा दीनू तूं नंढो बि हुए छा न बाबा मां एतिरो ई पैदा थियो हुअमि ज़ाहिर आहे हर माण्हू नंढो हूंदो आहे पहिरियां पोइ वॾो थींदो आहे ऐं पोइ वॾा बि मुख़्तलिफ़ थींदा आहिनि के मर्तबे में वॾा थींदा आहिनि के सिर्फ़ु कद में वॾा थींदा आहिनि वारे वाह डबला अॼु दफ़ा घर खे ईअं पाकिस्तान हाउस करे छॾियो अथई हा ॾिस त सही वॾो शोर लॻो पियो आहे साईं झंडियुनि जो हा हेॾे वरी वॾो झंडो हयो अथई पाकिस्तान जो भलो सही भलो इहा ख़ुशी हूंदी आहे जश्न आज़ादी जी बाबा हा दादा पूरे 1000 रुपए में वठी आयो आहीं झंडियूं ॿियो सामान झंडो हा छो न ख़ुशी कजे बाबा मुल्क आज़ादु थियो आहे त पैसा बि ख़र्च कबा न हा हाय हाय उन्हनि खां पुछ जंहिंजा मुल्क आज़ादु न आहिनि अलाह 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 वॾे ॾुखनि में आहिनि असांखे ख़ुशी करणु घुरिजे आज़ादु मुल्क में रहूं था ॾाढा उबाया चाचा दीनू भला तव्हां इहो ॿुधायो पाकिस्तान कीअं आज़ादु थियो मूंखे ॿुधायो मां ख़बर पए बाबा डबला खान आज़ादी वॾी जिदोजहद खां पोइ मिलंदी आहे हाणे मां तोखे पहिरां ई ख़बर थो ॾियां असल में ईअं आहे त हिंद ऐं सिंध जेको आहे उन में अंग्रेज़नि जी हुकूमत हूंदी हुई पोइ हिंदुस्तान में जेके हिंदू हुआ उहे विढ़ंदा हुआ अंग्रेज़नि सां ऐं सिंध में वरी जेके सिंधी आहिनि उहे विढ़ंदा हुआ अंग्रेज़नि सां ऐं उन में जेको आहे सो सरे फ़हिरिस्त पीर पागारो साईं सूर्या बादशाह जेको उहो जेको आहे सो हितां बीही रहियो सिंध मां अंग्रेज़नि सां बाक़ाइदे अंग्रेज़नि जा जेके गोॾा कमज़ोर कयई उन दिमाग़ी तौरु मफ़लूज थी विया अंग्रेज़ हाणे अंग्रेज़ बि इहो सोचनि पिया त असां कमज़ोर थी चुका आहियूं हाणे को माण्हू उथनि रुॻो असांखे चवनि त भॼो त असां भॼूं वठी करे थियो ईअं पोइ त जीअं त पंहिंजो क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जेको आहे वॾो तालीम याफ़्ता पंहिंजो वकील हो उन जेको आहे सो महात्मा गांधी सां मिली करे हिकिड़ी कांग्रेस पार्टी जोड़ी जंहिंमें हिंदू मुस्लमान सभु गॾिजी करे अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तहरीक हलाई त इहे मुल्क छॾे वञनि उहा हलंदी रही कुझु अरसे खां पोइ पंहिंजो मोहतरम साईं अलामा इक़बाल ख़्वाबु ॾिठो त बाबा मुस्लमाननि जो जेको मुल्क आहे उहो अलॻि हुजणु खपे हिंदुनि जो मुल्क अलॻि हुजे जीअं मुस्लमाननि जी बि अक्सरियत तमामु घणी आहे उहा अलॻि हुजे ऐं पोइ ईअं जेको आहे सो क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जी सरबराही में ऐं मुस्लमान जेको आहे सो मुल्क अलॻि हुजे हिननि जो इहा क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह खे ख़बर पई वॾे सोच वीचार खां पोइ क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह पंहिंजे क़रीबी दोस्तनि खे गॾु खणी करे मुस्लिम लीग जेकी आहे आल मुस्लिम लीग उन जो ऐलान कयो हिकिड़ी मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ी अलॻि जेकी आहे पार्टी हिकिड़ी तश्कील ॾिनी ऐं उन्हनि में जिदोजहद करणु लॻा जीअं त अॻिते हली हली करे पार्टी एतिरो ज़ोर वरितो जो क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह खे को मुंहिंजे ख़्याल में को उन्हनि दौर में
कि 30-40 या को इन जे लॻभॻि जेको आहे सो सीटूं हासिलु थियूं ऐं पंहिंजो अंग्रेज़नि जी हुकूमत हुई पर एतिरियूं सीटूं मुस्लमाननि खे हासिलु थियूं जंहिंमें कि सरबराह क़ाइद आज़म जी सरबराही में ऐं होॾे जेको आहे सो हिंदुनि जूं बि एतिरियूं जेको आहे सो सीटूं हुयूं तमामु वधीक जी हुकूमत अंग्रेज़नि सोचियो त हाणे अक्सरियत कंहिंखे ॾिजे आख़िर जेको आहे सो क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाब बि चयो त बाबा असां बि इन हुकूमत में शामिलु थींदासीं तंहिंखे अंग्रेज़नि जेको आहे सो न मञियो इन ॻाल्हि खे बहरहाल क़ाइद आज़म मोहम्मद अली जना जेको आहे वॾे सोच वीचार खां पोइ जीअं त क़रीबी दोस्त क़ाइद आज़म मोहम्मद अली जना जो GM सैयद साहबु हो जंहिं जेको आहे सो सिंध असेंबली में करारदाद पेश कई त बाबा असांखे मुस्लमाननि खे मुल्क अलॻि ॾिनो वञे पाकिस्तान जी करारदाद पेश थी जीअं त मुस्लमाननि खे अलॻि मुल्क हुजे ऐं मुस्लमान इन जिदोजहद में शुरू थी विया। वाह 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 वाह। अॻिते मां थो ॿुधायां तोखे थियो ईअं आख़िर उहो ॾींहुं अची वियो जंहिं ॾींहं जो असांखे इंतज़ारु हो यानी आज़ादी जो ॾींहुं 14 अगस्त जो ॾींहुं 15 अगस्त जी राति अंग्रेज़ सरबराह रेडियो ते ऐलान कयो त असां मुस्लमाननि खे हिकिड़ो अलॻि मुल्क ॾियूं था जंहिंजो नालो आहे पाकिस्तान। नारा लॻी आहे ख़ुशियूं थियूं सुबुह जो जीअं उथियासीं त 15 अगस्त हुई जीअं त असां बि ख़ुशियूं मल्हायूंसीं ऐं हिंदुस्ताननि बि मल्हाई। चाचा तीनू असां त मल्हाईसीं सुबुह ते हिंदुनि छो मल्हाई? थियो ईअं त अंग्रेज़ बि हिकिड़ी चाल कई त जीअं त 14 अगस्त जो ॾींहुं ऐं 15 अगस्त जी राति हुई त राति जो 12 बजे 1 मिंट पहिरियों पाकिस्तान खे आज़ादु करण जो ऐलान कयो ऐं 12:01 ते वरी हिंदुस्तान खे आज़ादु करण जो ऐलान कयो। जीअं त 15 अगस्त हिंदुस्तान वारा मल्हाईंदा आहिनि ऐं 14 अगस्त असां पाकिस्तानी मल्हाईंदा आहियूं। थियो ईअं जीअं ऐलान थियो राति जो 12 बजे खां 1 मिंट पहिरियां पाकिस्तान ऐं 12 खां 1 मिंट पोइ हिंदुस्तान त ज़ाहिर आहे पहिरीं जेकी असांजी 14 अगस्त हुई उहा 15 अगस्त असां ख़ुशी मल्हाईसीं ऐं पोइ हाणे हर साल 14 अगस्त मल्हाईंदा आहियूं। इहा अथई तुंहिंजे लाइ ख़बर ताज़ी। बाबा पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान बहरहाल आज़ादु थी वियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जीअं त आज़ादु थियो त मुल्क जे ख़ज़ाने में को रुपियो कोन हो। ॿियो त 70 लख मुहाजिरनि हिजरत कई। 70 लख मुहाजिर हिजरत करे असांजे मुल्क पाकिस्तान में आया। हिकु मुल्क न हो, ॿियो वरी पैसो कोन, ॿियो एतिरी हिजरत वॾी तादाद में, इहो बि मुल्क जे मथां बोझ। उन्हनि सभिनी रुख कयो सिंध जे शहर कराची जो। जीअं त कराची मुल्क जो गादी वारो हंधु हो इन जे लाइ सभु उते अची विया। अञा मुल्क खे 2 महीना मस थिया हुआ, हिकु नई जंग शुरू थी वई कश्मीर जी। अंग्रेज़नि ॼाणी वाणी कश्मीर खे हिकु मुतनाज़ा हिसो रखियो। जीअं त कश्मीर में मुस्लमाननि जी अक्सरियत तमामु घणी हुई ऐं उनजो जेको राजा हो महाराजा हरी सिंह। महाराजा हरी सिंह छा कयो त वञी हिंदुस्तान में वेही रहियो ऐं हिंदुस्तान खे चवणु लॻो त मां जेको आहे सो कश्मीर तव्हांखे लिखी थो ॾियां। इहा ख़बर कश्मीर जे मुस्लमाननि खे पई। उन्हनि उते बग़ावत कई महाराजा हरी सिंह जे ख़िलाफ़ु। बग़ावत थी, होॾो हिंदुस्तान फ़ौज लाइ थी, तमामु घणो मुस्लमाननि जो कश्मीर में क़त्लेआम थियो। हिन पासे ॾों हुकुम ॾिनो क़ाइद आज़म मोहम्मद अली जना जेको उन वक़्त जो अंग्रेज़ जनरल हो जंहिंजो नालो हो पंहिंजो डिगलस बेल्सी। जनरल डिगलस बेल्सी खे हुकुम ॾिनो क़ाइद आज़म त तूं बि फ़ौज लाइ। हुन जा जेको आहे सो कोशिशि पे कई त कीअं कहिड़े तरीक़े सां लाहिजे। तेसिते ताणी क़बाइली माण्हू उथी पिया ऐं कश्मीर सां गॾु महाज़ ते बीही रहिया। जंग शुरू थी वई। पोइ जनरल डिगलस बेल्सी आख़िर फ़ौज लाथी जंहिंमें आज़ादु कश्मीर या गिलगित बल्चिस्तान जेके आहिनि बल्किस्तान इहे हिसा बचाए विता। वाह 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 वाह। असांजा माण्हू बि साईं हिमत वारा आहिनि दादा। हा हा अथई अथई हिमत वारा। अक़वाम मुत्तहिदा में सभिनी मुल्कनि पाकिस्तान खे तस्लीम कयो। जीअं त हिकिड़े मुल्क मुस्लमान असांजे भाउ मुल्क अफ़गानिस्तान तस्लीम न कयो। इहो ॾुख असांखे रहिजी वियो।
अला असां वटि जो 40 लख अॻवानी रहिया पिया न पोइ ॿियो झटको असांखे इहो लॻो त पहिरें वज़ीर आज़म मुल्क जे लियाकत अली ख़ान रावलपिंडी में तक़रीर पे कई त सैयद अकबर नाले माण्हू गोलियूं हणी उनखे मारे छॾियो। मौक़े ते उन हमराह अकबर सैयद अकबर खे पुलिस हलाक करे छॾियो। ईअं ई बदिलो वज़ीर आज़म जो उते जो उते थी वियो ऐं पोइ अॼु ताईं उन बाग़ जो नालो लियाकत बाग़ आहे। उन खां पोइ निज़ामुद्दीन वज़ीर आज़म थियो, वरी उन खां पोइ असकंदर मिर्ज़ा वज़ीर आज़म थियो। असकंदर मिर्ज़ा मीर जाफ़र जो परपोटो हो। मीर जाफ़र उहो हो जंहिं बंगाल में मुसलमाननि जी हुकूमत ख़िलाफ़ नवाब सराजदौला सां गद्दारी करे अंग्रेज़नि खे रस्तो ॾिनो हो। एशिया जो मीर जाफ़र उहो हो ऐं उनजो परपोटो हो। बहरहाल पाकिस्तान तमामु वॾा ॾुख ॾिठा। उन खां पोइ जेको आहे सो सदर अयूब आयो जंहिं जेको आहे सो मार्शल लॉ लॻाई 10 साल खनि। उन खां पोइ पहिरीं अवामी हुकूमत जेकी जेनियन आई उहा हुई ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो जेको अधूरो आइन हो उनखे मुकमल कयो ऐं पोइ जॾहिं असांजो पाकिस्तान जो आइन बि ठही वियो ऐं हुकूमत बि अवामी अची वई, पोइ असांजो पाकिस्तान मुल्क दुनिया जे नक्शे में चमकणु लॻो ऐं पोइ ज़िंदाबाद जा नारा लॻा त पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद ऐं अॼु ताईं असां आज़ादु घुमंदा था वठूं। पाकिस्तान जिंदाबाद, हाय हाय पाकिस्तान हमारा है, जिंदाबाद पाकिस्तान। चाचा दिनू को हाणे गीत त ॿुधाए भला, को क़ौमी गीत त ॿुधाए। वाह ज़रूरु ॿुधाइबो। मेरा मुल्क मेरी जान मेरा पाकिस्तान, मेरा मुल्क मेरी जान मेरा पाकिस्तान, मेरा मुल्क मेरी जान मेरा पाकिस्तान, जिस धरती पे चलता हूँ मैं बढ़ती है मेरी शान, मेरा मुल्क मेरी जान मेरा पाकिस्तान, मेरा मुल्क मेरी जान मेरा पाकिस्तान, जिस धरती पे चलता हूँ मैं बढ़ती है मेरी शान, मेरा मुल्क मेरी जान मेरा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद। तो जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो। महिरबानी।